बहरहाल न त असां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खां मुतालबो रखणु था चाहियूं सॼो असां उन खां मायूस आहियूं शाकिर वफ़ाक़ी हुकूमत खां बि मायूस आहे सूबाई हुकूमत खां बि मायूस आहे ऐं खां बि मायूस थींदा वञूं पिया हिनखे इंसाफ़ जे निज़ाम सां गॾु मायूस थींदा वञूं पिया असीं सम्झूं था त हीअ ॼाणे वाणे असां ख़ुशूसनि क़ौम शागिर्दनि खे टारगेट बनायूं पिया ऐं सिर्फ़ु खणण ऐं ठमण जो सिलसिलो न आहे बल्कि जिथे जिथे जीअं जीअं हिननि खे जिथे मौक़ो मिले थो जीअं जीअं हिननि खे जिथे जिथे विक्टिम नज़र अचे थो उते ई चवनि था त हुनखे कमु खणो शागिर्दनि खे हर लिहाज़ सां पुठिते कनि पिया एफ.आई.आर. दाख़िल कनि पिया असीं चऊं पिया त असीं 5000 नागरिकनि सां गॾु अहिड़ी तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं असांजी पंजाब में मल्हाइनि था त उन्हनि ते दहशतगर्दी जो एफ.आई.आर. दाख़िल कनि था ऐं पोइ तंहिंखां पोइ असांखे हिन भेरे इहो थियो गुज़रियल भेरे इहो थियो त असां पाण गिरफ़्तारी असीं पंहिंजे जे अदम तशदुद जे फ़िक्र खे मञूं पिया असांजे दोस्तनि पाण गिरफ़्तारियूं थियूं ऐं हीअ रियासत असां ते इहो साबित न करे सघी त असीं कोई दहशतगर्द आहियूं हिननि असांखे दहशतगर्दी जो एफ.आई.आर. दाख़िल कयो उहे साबित न करे सघिया हिन भेरे ॿीहर असांखे एफ.आई.आर. कयनि हाणे असांजे दोस्तनि खे बरकत खे खणी विया